अस्सलाम वालेकुम। ॿ ॾींहं अॻु में हिकिड़ी वीडियो पोस्ट थी डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जे हवाले सां त व्हाट्सएप चेट लीक थी वई आहे ऐं सभु सबूत मिली विया आहिनि। हाणे हर शइ पधरी थी वई आहे। असल में असां वटि मसइलो इहो आहे जो असां ॿुधल क़ातल या का बि शइ जेका असांखे ॾेखारी वञे थी असां उन ते यकीन न बल्कि ईमान रखी छॾियूं था। अलाह बसां इहो ई सही आहे। पाण तहक़ीक़ कयूं, पाण सोचूं, उनजे ॿई पासा पाण जेकॾहिं सोचींदासीं त पोइ वञी हक़ीक़त जेको सो ज़ाहिर थींदी। ईअं त असां वटि उहा सलाहियत कोन्हे को, न ई असां ज़रूरत महसूसु सम्झूं था। असांखे बसि जेको ॿुधायो वञे थो असीं चऊं था हा बसि इहो ई आहे। हाणे बदकिस्मती इहा आहे जो असां वटि ॿ हिसा आहिनि। हिकिड़ो हिसो उहो आहे अवाम जो जेको कहिड़ी बि सूरत में डॉक्टर शाहनवाज़ कुंबर खे गुस्ताख़ रसूल जी सूरत में ॾिसणु चाहे थो। उन वटि को बि दलील का बि साथी क़ाबिल क़बूल कोन्हे, छो त उन्हनि इल्ज़ाम हयो आहे त इन जो मतिलबु आहे त हू गुस्ताख़ रसूल आहे। ॿियो उहो तबिको आहे जेको कहिड़ी बि सूरत में उनखे बेगुनाह साबित करणु चाहे थो। ॻाल्हि साॻी आहे ॿिन्ही वटि, हो बि दलील क़बूल कोन कंदा ऐं हो बि दलील क़बूल कोन कंदा। पर मुंहिंजी नज़र मां जॾहिं वीडियो निकिती ऐं पाण वीडियो एडिटर आहियां, ग्राफिक डिज़ाइनर आहियां, त मूं जेकी शयूं नोटिस कयूं ऐं आउं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झां थो त आउं तव्हांजे आॾो रखां। तव्हां पाण फ़ैसिलो कयो त उहे सही आहिनि या ग़लति आहिनि। हाणे आउं पाण ॿुधाए चुको आहियां त आउं पाण वीडियो एडिटर आहियां, त एडिट करे आउं बि रखी सघां थो, छो त एडिटिंग में कुझु बि थी सघे थो। इन करे आउं चाहींदुसि त वीडियो खे तव्हां पंहिंजी स्क्रीन ते पाण प्ले कयो। जेकॾहिं तव्हां वटि सेव आहे त सुठी ॻाल्हि आहे, जेकॾहिं न आहे त पोइ तव्हां नेट ताईं कंहिं ग्रुप मां आहे जी मां उते तव्हां प्ले कयो। जीअं जीअं आउं ॿुधाईंदो वञा तव्हां ईअं वीडियो खे उन हिसाब सां प्ले कंदा अचो ऐं आउं ॿुधाईंदुसि त पोइ ॾिसो तव्हां उहो सही आहे बि या कोन्हे को। थी सघे थो बि इहो ख़ाली मुंहिंजो ख़्यालु हुजे, पर सोच त हर कंहिंजी पंहिंजी आहे, ईमान बि पंहिंजो आहे, उन ते का बंदिश कोन्हे को। बहरहाल वीडियो खे शुरू कयूं था। मूं वीडियो ई प्ले करे रखी आहे हिते। शुरूआति में कुझु गुस्ताखाना पोस्टनि जो स्क्रीन ॾेखारी वञे थी, इन जे करे मूं मुनासिबु कोन सम्झो ॾेखारणु। 44 सेकेंड ताईं वीडियो मूं प्ले करे स्टॉप कई आहे। तव्हां 44 सेकेंड ते अचो, उते तव्हांखे ही पेज ॾिसण लाइ मिलंदो। अच्छा, वीडियो में ॿुधायो वञे थो त हे टई आई डी शाहनवाज़ शाह, कुंबर अली ऐं मोहम्मद यूसुफ वारी आई डी टई हिकिड़े ई मोबाइल में लॉगिन थियल आहिनि, जेको हू चवे थो त आउं लॉगिन करे तव्हांखे ॾेखारींदुसि। ठीकु आहे, पर लॉगिन सॼी वीडियो में किथे बि लॉगिन कोन थो करे, इहो आउं साबित करे तव्हांखे ॾेखारींदुसि। हाणे हिकिड़ी सोचण जी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो माण्हू आई डी लॉगिन करे पाण खे ॾेखारे पियो ऐं मथे ॾिसो तव्हां त मोबाइल जो जेको इंटरनेट आहे सो ऑफ आहे, छो त मोबाइल जेको आहे सो एरोप्लेन मूड में आहे। एरोप्लेन मूड में तव्हां इंटरनेट नथा हलाए सघो। तव्हां मथां चेक कयो। चलो एरोप्लेन लॻल आहे, ख़ैर आहे, वाईफाई तव्हां कनेक्ट करे सघे थो, पर वाईफाई जो बि आइकॉन ईंदो आहे, शो थींदो आहे बाक़ाइदा। तव्हां ॾिसो, पाण वटि ॾिसो, मूंखे हिन स्क्रीन खे छॾियो, जेका वीडियो तव्हां वटि पई आहे उन ओरिजिनल वीडियो खे तव्हां ॾिसो किथे आइकॉन शो थिए थो। टी ॻाल्हि तव्हां नोट कयो हिते पहिरीं, जेको इनजो टाइम आहे 11:53 तव्हां वटि बि साॻियो टाइम हूंदो, नोट करे वठो। वीडियो जी पहिरीं हिन टाइमिंग कयो, 44 सेकेंड ते तव्हां अचो, तव्हां वटि हीउ पेज ईंदो, मथे टाइम आहे 11:53। ठीकु आहे, ऐं मोबाइल में को बि इंटरनेट एक्सेस कोन्हे को। हाणे इहो आउं तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको स्क्रीन शॉट ॾेखारियो वियो आहे इहो एडिट थियल आहे। हीउ मोबाइल मां कुझु बि रिकॉर्ड कोन्हे थियल, हीउ स्क्रीन शॉट रखियलु आहे जेको एडिट थियल आहे। एडिट कीअं थियल आहे उहो बिल्कुलु सिंपल आहे, जेको एॾो को ॾुखियो कोन्हे को। ऐं कंप्यूटर तां तव्हांखे करे थो ॾेखारियां फोटोशॉप ते। फ्रंट स्क्रीन बटन प्रेस कयोसीं, फोटोशॉप में वियासीं, हिनखे खणी आयासीं हिते, हिनखे थोरो क्रॉप करे नंढो कयोसीं। हाणे हिनखे थोरो वॾो कयूं जीअं तव्हांखे थोरो ॾिसण में अचे। हाणे पहिरीं पाण खे छा आहे जो हिते मिसाल हू शो पियो करे थिए, टई आइडियूं आहिनि। हाणे इहे टई आइडियूं नालो माण्हू को बि चेंज करे सघे थो। कीअं कंदो, स्टेप टू खणो, पहिरीं तव्हां जेके नाला आहिनि से रिमूव कयो। इहा नाला रिमूव, सिर्फ़ु हिकिड़ो नालो शाहनवाज़ शाह वारो छॾियोसीं। हाणे हिते मिसाल तौरु जेकॾहिं पाण खे ॾेखारिणो हुजे हा त डॉक्टर शाहनवाज़ एॾो वॾो हैकर हो जेको सरदार शाह जी आई डी बि हैक करे पाण हलाईंदो, त पाण खे हिते रुगो सरदार शाह जो नालो ॾेई छॾियो। ठीकु आहे, हिनखे तव्हां पंहिंजे हिसाब सां सेट करे छॾियो।
या अञा पाण टियों नालो बि ॾियणु चाहियूं त पीर उमर सरंदी जी IG बि जेको सो डॉक्टर शाहनवाज़ हैक करे पाण पंहिंजे अकाउंट में हराई हुई। हेठां तव्हां पीर उमर सरंदी जो नालो ॾेई छॾियो, हीअ इन एडिट करे तव्हां कुझु बि ॾेखारे सघो था। ठीकु आहे, हाणे हीअ एडिट छो थियल आहे, कीअं थियल आहे ऐं इहो फेक कीअं आहे, इहो बि साबित करणो पवंदो न। ईअं ज़ाहिर को यकीन कोन कंदो, तव्हां छो मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कंदा। हाणे अचो वीडियो ते, हीअ स्क्रीन शॉट कीअं आहे उहा आउं तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे वीडियो टाइमिंग जे करे ऐं वीडियो खे अॻियां जेको सो प्रेस करे हलाईंदुसि, तव्हां भले तव्हां प्ले करे ॾिसो। ठीकु आहे, 1:21 ते तव्हां वीडियो ते अचो, मतिलबु प्ले करे या ड्रैग करे हिनखे 1 मिनट 21 सेकेंड ताईं अचो, हिते ही पेज तव्हां वटि ईंदो। हीअ बि साॻियो स्क्रीन शॉट जीअं हू एडिट थियल आहे ईअं एडिट थियल आहे। डॉक्टर शाहनवाज़ जी तव्हां नालो हटाए को बि नालो ॾेई छॾियो, नंबर हटाए तव्हां को बि ॾेई छॾियो। ठीकु आहे, पर उहो मेन ॻाल्हि जेका हिते नोट करणी आहे, वीडियो पहिरीं हुई 44 सेकेंड ते, हाणे हिते तव्हां टाइम चेक कयो 1 मिनट 21 सेकेंड जी वीडियो हली चुकी आहे। अॻियां पाण हिनखे ड्रैग कयोसीं, मथे तव्हां टाइम चेक कयो, इंटरनेट पोइ बि कोन्हे हिन में मोबाइल में, पोइ बि जेको सो इंटरनेट हलाईंदो पियो अचे ऐं टाइम चेक कयो घणो थियो आहे, 11:51 मिनट। मतिलबु 44 सेकेंड जी जॾहिं वीडियो पाण ॾिठी हुई 44 सेकेंड ते थिया हुआ 11:53 मिनट। वीडियो 1 मिनट ऐं 21 सेकेंड जी वीडियो हली चुकी आहे ऐं जेको सो टाइम थियो वञी 11:51 मिनट। माना टाइम वीडियो अॻियां पई हले ऐं टाइम जेको आहे सो पोयां पियो वञे। कॾहिं तव्हां इहे ज़िंदगी में को अहिड़ी का शइ तव्हां ॾिठी आहे की मोबाइल में या इवन तव्हां घड़ी में ॾिसो त या कंप्यूटर में त टाइम, हा ग़लति थी सघे थो, ज़रूरी कोन्हे कोई एग्ज़ैक्ट टाइम जेको आहे उहो यूज़ रखियलु हुजे, ग़लति टाइम थी सघे थो, पर टाइम जे कॾहिं पोयां बि त तव्हां ॾिठो आहे, कॾहिं तव्हां कंप्यूटर में कॾहिं मोबाइल में ईअं ॾिठो आहे जो टाइम सेकेंड जे हिसाब सां अॻियां वधण जे पोयां पियो वञे। ख़ैर इन ॻाल्हि खे तव्हां छॾियो, अञा अॻियां अचो। हाणे जीअं जीअं तव्हां वीडियो खे अॻियां प्ले कंदा टाइम जेको आहे सो पोयां ईंदो। हाणे पाण आयासीं 1:30 सेकेंड जी वीडियो ते। ठीकु आहे, हाणे मथे टाइम घणो थियो आहे 11:44 मिनट। माना हीअ जेको सो टाइम जीअं वीडियो अॻियां पई वञे टाइम पोयां पियो वञे। सभ खां वॾी साबिती इहा आहे कि वीडियो एडिट थियल आहे। ठीकु आहे, अञा तव्हां अॻियां अचो। हाणे वीडियो 1 मिनट 57 सेकेंड जी वीडियो हली चुकी आहे। तव्हां पाण वटि ड्रैग करे अचो, 1 मिनट 57 सेकेंड ताईं वीडियो खे तव्हां स्टॉप कयो, ही पेज ईंदो, मथे तव्हां टाइम चेक कयो, टाइम घणो थियो आहे 11:38 मिनट। ऐं मोबाइल में को बि इंटरनेट कोन्हे, तव्हांखे वरी ॿुधायां, मतिलबु त हीअ वीडियो वरी बि वीडियो अॻियां पई हले ऐं टाइम जेको आहे सो पोयां पियो वञे। ख़ैर अञा अॻियां अचो, अञा वीडियो खे तव्हां अॻियां ड्रैग करे अचो तव्हां 5 मिनट 59 सेकेंड ते, माना तक़रीबन 6 मिनट जी वीडियो ते तव्हां जेकॾहिं ईंदा त उते तव्हांखे टाइम जेको मिलंदो 11:40 मिनट। ॼाण हिकिड़ी वीडियो मुसलसल हू स्क्रीन जेको पाण खे रिकॉर्ड कंदे ॾेखारींदो पियो अचे, उते टाइम कीअं वीडियो अॻियां पई वञे उनजो टाइम जेको आहे सो पोयां पियो वञे। ख़ैर इनखे तव्हां छॾियो, अञा अॻियां अचो। हाणे वीडियो 6 मिनट 54 सेकेंड जी वीडियो, तक़रीबन वीडियो माना अधु प्ले थी वई आहे, पर मथे टाइम ॾिसो 11:36 मिनट थी विया आहिनि। टाइम जीअं वीडियो अॻियां पई वञे ही पोयां पियो वञे। ठीकु आहे, हाणे ॿी ॻाल्हि, सभ खां ज़रूरी ॻाल्हि इहा, अञा थोरो अॻियां करियो तक़रीबन 8 मिनट ताईं। अच्छा, हाणे हिते अचो, 8 मिनट ऐं 8 सेकेंड जी वीडियो ते तव्हां अचो, उते पाण खे कुंभर अली वारी IG लॉगिन करे थो ॾेखारे। ठीकु आहे, हाणे जॾहिं तव्हांखे हीअ क्लियरली ॿुधायां त हीअ IG लॉगिन कोन्हे थियल। ID जॾहिं लॉगिन हूंदी आहे कंहिं मोबाइल में डिवाइस में या कंप्यूटर में, त उते हिते तव्हां चेक कंदा त उते बूस्ट वारो ऑप्शन अची वेंदो आहे। तव्हां पंहिंजी ID ते करे ॾिसो, तव्हांजी पंहिंजी ID ते का पोस्ट कंदा त उते तव्हांजो बूस्ट जो ऑप्शन अची वेंदो। जेकॾहिं ॿी कंहिंजी ID तव्हां पंहिंजे में वञी कंहिं पे IG ते वेंदा, कंहिं पेज ते वेंदा, उते तव्हांखे बूस्ट जो ऑप्शन कोन मिलंदो, ख़ाली इन वांगुरु जेको तव्हांखे ॾिसणु मिलंदो। तव्हांखे प्ले करे भले ॾिसो।
हाँ ॾिसो कंहिं बि आईडी ते बूस्ट वारो ऑप्शन कोन्हे या अवेलेबल हूंदो या नॉट अवेलेबल लिखियलु हूंदो लेकिन बूस्ट जो ऑप्शन लाज़मी हूंदो ठीकु आहे हाणे हिन मां इहो त साबित थी वियो त हिन में सॼी वीडियो जेका आहे सा एडिट कई आहे पर जेके मेन शइ आहे उहा इहा आहे कि हिन मैसेजिस जेकी आहिनि जंहिंमें ही फारूक शेख आहे या अनिल कुमार जेको आहे सो उन जा मैसेजिस जेके आहिनि से ॿुधाए थो ऐं उन मां साबित करे थो त जेको सो इन्हनि उन्हनि खे फलाणी ही ॻाल्हि कई आहे त इन जो मतिलबु आहे कि इहो लाज़मी इहो हूंदो हाणे अचूं था इन मैसेजिस ते ॾिसो तव्हां जेकॾहिं ॿ दोस्त आहियो तव्हांजो हिकिड़ो दोस्त कंहिं मुसीबत में फासे थो तव्हांजो कमु कहिड़ो आहे तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे सलाह मशवरो ॾींदा मिसाल तौरु तव्हांजो दोस्त सां कंहिंसां घेरो थी पवे थो उनखे एंसी दाख़िल थी अचे त पोइ तव्हां उनखे ज़ाहिर तव्हां टिप्स त ॾींदा त हाणे हीउ कमु न कजे हू कमु न कजे ऐं हीउ इन शइ जो ख़्यालु रखिजे हाणे हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिं ते तोहीन रिसालत जहिड़ो इल्ज़ाम लॻी वियो हुजे जंहिं ते FIR दाख़िल थी वई हुजे ऐं जेको रुपोश हुजे जेके माण्हू मारण लाइ क़तल करण जे लाइ ॻोल्हींदा वठनि जेके पुलिस ॻोल्हींदी थी वठे उन ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहिड़ी कंडीशन में उन्हनि ई दोस्तनि सां राब्तो कयो हूंदो जेकी उन जा भरोसे वारा हूंदा इन जो मतिलबु आहे कि उन्हनि उनखे सलाह बि ॾिनी हूंदी कंहिं दोस्त सलाह ॾिनी हूंदी कि भाउ तूं पुलिस जे वर न चढ़जांइ छो कि हीउ केस अहिड़ो हसास आहे त इन में तोखे मारे छॾींदा तूं पुलिस जे वर न चढ़जांइ कंहिं ईअं चयो हूंदो त तव्हां जेको सो अची पीर साहिब जे करे पीर साहिब वटि पेश थियो उते माफ़ी घुरो ऐं एक्सेप्ट कयो त मूंखां ग़लती थी वई कंहिं वरी ईअं चयो हूंदो त जेको सो तव्हां कहिड़ी बि सूरत में एक्सेप्ट न कजो त जेको सो मूं इहे पोस्टूं मूं कयूं आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां बेकसूर आहियो त हिकिड़ो कमु कयो माण्हुनि ताईं इहा ॻाल्हि पहुचायो ऐं आवाम आॾो ॻाल्हि रखो त तव्हां इहा ॻाल्हि या इहा जेके पोस्टूं आहिनि तव्हां कोन कयूं आहिनि हाणे हीअ वीडियो में ॿुधाए पियो त जेका कुंभर अली वारी ID हुई उहा एक्टिव कोन हुई उन पहिरें उन ॾींहुं ठाती हुई उन ॾींहुं सभु पोस्टूं कयूं हुयूं इन में मतिलबु इहो कोन्हे को उन ॾींहुं ID ठाहिण सां त उहो गुस्ताख़ रसूल थी वियो या उन गुस्ताखाना पोस्टां उन ई जेके से कयूं आहिनि शाहनवाज़ कुंभर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं हू को दोस्त हुनखे सलाह ॾिए थो त भाउ जेकॾहिं को कमु कोन कयो आहे त तूं माण्हुनि खे ॿुधाए हाणे हू कीअं ॿुधाईंदो हिकिड़ो माण्हू रिपोर्ट जेको लिखियलु आहे उहो माण्हुनि खे कीअं ॿुधाईंदो घर घर वञी सभिनि खे ॿुधाईंदो त जेको सो ऐं जेको मूं जेको सो इहे गुस्ताखाना पोस्टूं कोन कयूं आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू फेसबुक जे थ्रू ई ॿुधाईंदो सोशल मीडिया जे थ्रू हाणे फेसबुक जे थ्रू बि कीअं ॿुधाईंदो फेसबुक खे एक्सेस करण लॉगिन करण जे लाइ ID हुजे तॾहिं ई वञी जेको सो ॿियनि सां राब्ता थींदा हाणे इन उहा ज़रूरत महसूसु करे जेकॾहिं ID नई ठाही उन में सभु पोस्टूं करे पियो तर्जीह करे पियो पंहिंजी सफ़ाई पेश करे पियो आवाम खे ॿुधाए पियो क़ौम खे ॿुधाए पियो कि इहे मूं कोन कयूं आहिनि मुंहिंजी ID हैक थी वई आहे ऐं मूं जेके से जेके बि पोस्टूं जेकी आहिनि उन्हनि जी आउं तर्जीह कयां थो पोइ इन में छा साबित थी वियो त गुस्ताखाना पोस्ट इन कयूं आहिनि या फारूक शेख उनखे ॿुधायो त वीडियो ठाहे माण्हुनि खे ॿुधाए ऐं त इहे पोस्टूं मूं कोन कयूं आहिनि त इन जो मतिलबु आहे त हाणे हरू भरू हुन डॉक्टर शाहनवाज़ कुंभर इहे पोस्टूं कयूं आहिनि बहरहाल इन मां को साबित कोन थो थिए ॿी ॻाल्हि जीअं त साबित थी चुको आहे त हीउ जेको वीडियो एडिट थियल आहे ऐं हू जेको सो ॾंडे वारी ॻाल्हि जेको वॉइस मैसेज ॾेखारे थो डॉक्टर शाहनवाज़ जो त हू चवे पियो मूं कीअं ॾंडो ॾिनो आहे इन मां बि साबित नथो थिए हू जेका ॾंडे वारी ॻाल्हि आहे उहा इन मौलवियुनि जे बारे में ई चवे पियो त मूं हिनखे कीअं ॾंडो ॾिनो आहे मौलवियुनि सां कोई जहिड़ो हुनजो थियो कोन हो मुमकिन आहे न त ॿी का अहिड़ी का ॻाल्हि हुजे ॿियो को मसइलो हुजे जंहिं ते हुन ॻाल्हि कई हुजे उन खां पहिरीं त चेट कान्हे की लिखियलु ई कोन्हे को नई वॉइस मैसेज आहे सो हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि ते यकीन करे छॾनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा त हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे बहरहाल ऐं सभ खां अहम ॻाल्हि इहा जो पूरी वीडियो में किथे बि डॉक्टर शाहनवाज़ जो लिखियलु मैसेज कोन्हे को त हा इहे मूं कयूं आहिनि न मुंहिंजो वॉइस मैसेज आहे न ई टेक्स्ट मैसेज आहे त किथे बि इहो साबित कोन थो थिए त डॉक्टर शाहनवाज़ चयो आहे त जेको सो इहे पोस्टूं मूं कयूं आहिनि मुंहिंजी ID हैक कोन थी आहे हाणे हीउ वीडियो ठाहिण वारो त ॿुधाए पियो न त हिन जो मतिलबु इहो थींदो इन जो मतिलबु इहो थींदो पर किथे बि प्रूफ त कोन्हे को किथे साबिती त कोन्हे को त हा इहो वाक़ई हिन चयो आहे आख़िरी वक़्त ताईं ऐं हीउ त सोशल मीडिया खे छॾियो आख़िरी वक़्त ताईं डॉक्टर शाहनवाज़ कुंभर एक्सेप्ट कोन कयो त जेके से उहो ॾोह मूं कयो हो बहरहाल
पोइ बि हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, कंहिंखे एक्सेप्ट करिणो आहे, कंहिंखे नाहे करिणो। को इनखे हर हाल में गुस्ताख़ ॾिसणु चाहे थो, उन लाइ के कॾहिं बि का बि सख़्ती ज़ाहिरी ॻाल्हि आहे असरु कोन कंदी। बाक़ी न्यूट्रलिटी जेकॾहिं तव्हां सोचींदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ उनखे तव्हां थोरो सोचियो त जेकॾहिं हीअ सही हुजे हा न, जेकॾहिं वाक़ई में हीअ गुस्ताख़ रसूल हुजे हा या हिन गुस्ताख़ी वारियूं पोस्टूं कयूं आहिनि, इन्हनि वटि उहो मोबाइल हथ अची वियो आहे ऐं उहो हर शइ जेकॾहिं हिन वटि आहे त पोइ वीडियो खे एडिट करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां वटि हिकिड़ी शइ जो प्रूफ आहे, तव्हां वटि हर शइ जो एक्सेस आहे, पोइ वीडियो खे एडिट करण जी ज़रूरत कहिड़ी महसूसु थी? तव्हां हर शइ क्लियर बि ॾेखारियो आहे त बाबा हीअ आहे न। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेकॾहिं कुंभर वारी वारी आई डी आहे या हू आहे, सभु हिकिड़े ई अकाउंट बैंक वारी वारी सभिनी खे तव्हां अकाउंट में एक्सेस करे ॾेखारियो आहे। उनखां पोइ डॉक्टर शाहनवाज़ जूं पूरियूं जेके चेट वग़ैरह हर शइ हिन वटि आहे त डॉक्टर शाहनवाज़ किथे त चयो हूंदो, कंहिं त दोस्त खे ॿुधायो हूंदो त हा पोस्टूं कयूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, भरोसे वारा जेकी दोस्त आहिनि इन्हनि खे त किथे मैसेज कयो हूंदो, पर किथे बि उन डॉक्टर शाहनवाज़ अहिड़ो को मैसेज ई कोन कयो त हा इहे पोस्टूं मूं कयूं आहिनि। हीअ सिर्फ़ु पाण खे ॿुधायो पियो वञे ज़हननि खां, ईअं सम्झो त माहौल अहिड़ो आहे ऐं सभु जज़्बाती आहिनि, उन्हनि खे जेका शइ ॿुधाईंदा हू यकीन करे वेंदा। इहो ई सोचे जेको सो एडिटर जेके ॻाल्हियूं करे पियो ऐं ॿुधायो पियो वञे, उहे तव्हांजे ज़हन मुताबिक़ ॿुधायो पियो वञनि, बाक़ी किथे बि साबित कोन्हे को। ऐं सभ खां अहम ॻाल्हि इहा त कंहिं बि सरकारी इदारे, कंहिं बि अथेंटिक इदारे इन वीडियो जी तस्दीक नाहे की। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं एॾो वॾो सबूत आहे, इन ॻाल्हि मां हर शइ साबित थी वञे त पोइ इहा साॻी वीडियो जेका आहे उहा एविडेंस तौर ते कोर्ट में छो पेश नथी कई वञे? जेके फरियादी जेके जवाबदार आहिनि, जिन FIR में नाला आहिनि, पुलिस आहे जंहिंमें उमर जान सरंदी आहे, उहे वीडियो खणी कोर्ट में सबमिट कनि ऐं सभु शइ प्रूफ आहे त केस ई ख़तमु थी वञे। बाक़ी पोइ एॾो गोड़ छा जो? पर उन्हनि खे ख़बर आहे, जेकी ऑफिशियल माण्हू आहिनि, जेके प्रोफेशनल आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे कि हीअ वीडियो एडिट थियल आहे, इन में का बि सचाई कोन्हे को, नई ही एविडेंस आहे, इन में का सचाई। जेकॾहिं हीअ जज खे ॾींदा त जज मोबाइल खणी मुंहं में हणंदो, चवंदो हीअ छा खणी आया आहियो। सो बाक़ी हे आहिनि जेके पाण जहिड़ा आहिनि, उन्हनि खे मिड़ी नेट ते जेको सो शोशा खपे, उनखे छॾण जे लाइ माण्हुनि खे जेको सो वधीक नफ़रत पैदा करण जे लाइ ऐं इहो नेट ते साबित करण जे लाइ त हा वाक़ई हू गुस्ताख़ रसूल हो, इन जे करे हीअ वीडियो ठाही वई। बाक़ी इन में हक़ीक़त कुझु बि कोन्हे को, जेतिरे क़दुरु आऊं सम्झां थो। बाक़ी तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां जीअं सम्झो, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे। ऐं केरु बि तव्हां जेकॾहिं हिनखे गुस्ताख़ रसूल सम्झो था त तव्हांजे मथां बंदूक खणी केरु कोन बीहंदो त तव्हां हिनखे न सम्झो, या जेकी हिनखे गुस्ताख़ रसूल नथा सम्झनि ऐं उन्हनि खे बि केरु बंदूक कोन हणंदो त तव्हां छो नथा सम्झो हिनखे। सो हर को आज़ादु आहे, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे। मूं जेकी शयूं नोटिस कयूं, मूं तव्हांखे ॿुधायूं। हाणे वधीक मर्ज़ी जा मालिक आहियो।